नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे न्यूसैदाबाद खां ख़बर ॾींदा हलूं त मुद्दे जो बुखार हिकु बैक्टीरिया है जेको गंदी खुराक सबबु फैलिजे थो। अॼु जो ॿार पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल है। मुद्दे जो बुखार हिकु ख़तरनाक बीमारी ज़रूर है पर ला इलाज न है। इन जो इलाज है अहिड़ो नाम्यारे मेडिकल माहिर डॉक्टर फरीद अहमद मेमन सिविल सोसाइटी न्यूसैदाबाद तरफां तंदुरुस्ती हज़ार नेमत जे उनवान हेठि शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी न्यूसैदाबाद में अवामी गॾिजाणी लेक्चर प्रोग्राम कयो वियो। हिन चयो आहे त मुद्दे जे बुखार वारे बीमारी खां बचण लाइ बाज़ारी शयुनि खां परहेज़ करे हमेशा ताज़ी ऐं साफ़ सुथरी ग़ज़ा इस्तेमालु कजे। समूरा वालिदिन मुद्दे जे बुखार खां बचाव जा टुका लॻाइण वारी मुहिम दौरान टीम सां सहकार कनि त जीअं बीमारी जी पाड़ पटी सघिजे। हिन चयो त ज़िले मटियारी जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल में 18 खां 30 नवंबर ताईं मुद्दे जे बुखार खां बचाव जा टुका लॻाइण जी मुहिम मुनक़द थी रही है। इन खे भरपूर नमूने कामयाब करण लाइ सभिनी खे कोशिशूं करणु घुर्जे। इन मौक़े ते अब्दुल वाहिद उमरानी, वकार लाखो, इम्तियाज़ मेमन, इमदादुल्ला रिंद ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।